ताजुल बेवस मुंहिंजो महिरबान दोस्त हो, सिंधी ॿोलीअ जो तमामु वॾो शाइर, ऐं हुन जी शाइरीअ खां हक़ीक़त में मां घणो मुतासिर बि आहियां। ताजुल बेवस सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 1976 में थी, जॾहिं हू पंहिंजे कम जे सिलसिले में दोस्तनि सां आयो हो। का उन्हनि खे दरख़्वास्त लिखाइणी हुई कचे जे ज़मीन जे इजाज़तनामे हासिलु करण जे लाइ, त मूंखे वॾी ख़ुशी थी त इहो सिंधी ॿोलीअ जो वॾो शाइर अॼु मुंहिंजी ऑफिस में मौजूदु आहे, ऐं मां ॾाढो ख़ुशि थियुमि। हुनखे माना वॾी इज़त ॾिनी, ऐं जेको मां हुननि खे दरख़्वास्त लिखी ॾिनी, मां हुनजी फ़ी बि न वरिती हुननि खां, ऐं मां हुनखे दावत ॾिनी त साईं अॼु मंझंदि जी मानी मूं वटि खाओ। पोइ हुननि क़बूल कई इहा दावत, छो अॻ में हुन सां कॾहिं बि मुलाक़ात न हुई, ऐं ईअं परपुट नालो त असां ॿुधो तमामु घणो। पोइ 1976 खां पोइ बाक़ाइदे सिलसिलो अचण वञण जो रहियो। जॾहिं बि मां कराची वेंदो हुउसि त ताजुल बेवस साहिब जी जाइ ते रहंदो हुउसि। संदसि घरु हूंदो हो कराचीअ में गार्डन रोड ते ऑफिसर्स कॉलोनी में। कराची रेडियो ते केतिरनि मुशाइरनि में बि मां साणु शिरकत कई, ऐं मूंखे चङी तरह यादि आहे त साईं मुंहिंजा 2 कलाम मिस्री फ़क़ीर जे आवाज़ में ग्रामोफोन रिकॉर्ड कंपनीअ में रिकॉर्ड कराया हुआ। पोइ 1979 जो ज़मानो आहे त मां वयमि उते कराची, साईं वटि रहियमि, ऐं उन्हनि ॾींहंनि में कराची रेडियो ते मुशाइरे में बि शिरकत थी। ॿिए ॾींहं ते मूंखे चयईं त हलूं था EMI कंपनी, उतां तव्हांजो जेको रिकॉर्ड आहे ग्रामोफोन रिकॉर्ड, जेको मिस्री फ़क़ीर जे आवाज़ में तव्हांजा 2 कलाम आहिनि, उहो रिकॉर्ड वठण था हलूं। मां बि साणु गॾु वियुमि। उते हुन EMI कंपनी जो डायरेक्टर हुयो अरशद। उते वेठा रहियासीं, फ़नकारनि जूं ॻाल्हियूं निकितियूं त हुन अरशद साहिबु ॿुधायो त जलाल चांडियो असां ॾे आयो हो त EMI कंपनी में मुंहिंजी रिकॉर्डिंग कयो, असां हुनखे मोटाए छॾियो हो। पर कुझु अरसे खां पोइ हुनजी मक़बूलियत जॾहिं आम असां ताईं पहुती त असां हुनखे दावत ॾिनी अचण लाइ, पर उहो आयो सही पर वॾे मुश्किल सां। बहरहाल पोइ ताजुल बेवस साहिबु 6 रिकॉर्ड जूं कापियूं उतां कंपनी खां वरितियूं। हिकु मूंखे ॾिनई, हिकु पाण वटि रखियईं, ऐं हिकु रेडियो कराची ते, ॿी हैदराबाद, ॿी लाड़कानो, चौथी ख़ैरपुर। सम्झो साईं, त एतिरी हुन सां, ऐं मूंखे इहो वॾी ख़ुशी थींदी त जॾहिं बि उते कराची में अदबी महफ़िलुनि में ज़िक्र थींदो हो, या कराची टेलीविज़न ते ज़िक्र थींदो हो, अदबी हवाले सां कोई बि प्रोग्राम थींदो त उन प्रोग्राम में साईं मूंखे ज़रूरु यादि कंदो हो। ऐं जॾहिं बि ख़ैरपुर में ईंदो हो मुंहिंजी ऑफिस में या मुंहिंजे घरु मुलाक़ात थींदी हुई, त जेका शाइरी नई साईं लिखंदो उहा मूंसां शेयर कंदो, चवंदो हे ॿुधो मां लिखियो आहे। मां बि जेकॾहिं का शाइरी लिखंदो हुउमि त ताजुल बेवस सां शेयर कंदो हुउमि, ऐं उहो मूंखे बि उन सिलसिले में तनक़ीद जे हवाले सां बि केतिरा मशवरा ॾींदो हो, जेके मूंखे तमामु सही लॻंदा हुआ। हू जेको आहे ताजुल बेवस साहिबु वॾो माना सही माना में इंसानु हुयो। हुनखे इंसानियत जो क़दुरु हो, यारनि जो यार हो। उहो कॾहिं बि कंहिंसां कुदूरत या मुखालिफ़त न रखंदो हो। माना चवंदा आहिनि न त शाइर खे न सहंदो आहे, त ताजुल बेवस में वॾी क़ुवत बर्दाश्त हुई। हर शाइर खे इज़त ॾींदो, कॾहिं बि हुन सां जेलसी न कंदो हो कंहिंसां बि। ऐं मूंखे यादि आहे कराची कंहिं कम सां मां वियो हुउमि त साईं जे घर में रहियो हुउमि। उन मौक़े ते मां मुख़्तियार मलिक खे बि साण सां वठी वियुमि, ऐं पोइ ताजुल बेवस साहिब जी जाइ ते रहियासीं। 1-2 दफ़ा मुख़्तियार सां बि कचरियूं हुते थियूं, हिनखे वठी वियो मां हुते। तो अॼु असां वटि मौजूदु कोन्हे ताजुल बेवस, लेकिन हुननि जूं यादूं एतिरियूं आहिनि जो कॾहिं बि ज़िंदगी भर मूंखां न विसरंदियूं। ताजुल बेवस माना हुनजो तख़ल्लुस, नालो पूरो ताज मोहम्मद समो, ऐं ताजुल बेवस तख़ल्लुस शाइरीअ में। ऐं उनजी शाइरी जा केतिरा किताब आहिनि। हिकिड़ो जॾहिं भूए बणी, ऐं ॿियो किताब जो नालो हुयुसि अंबनि झलियो बूर। इहे 2 कापियूं साईं जॾहिं ख़ैरपुर आयो हो त मूंखे
मुंहिंजे ऑफिस में अची मूंखे ॾिनियूं आहिनि। त इहा हुनजी महानता आहे। बिल्कुलु। हा, एॾो वॾो शाइर ईअं हली करे अची मिले, मूंखे त वॾो एज़ाज़ आहे हिन ॻाल्हि जो त अहिड़े वॾे शाइर सां मुंहिंजो तालुक़ु रहियो। ऐं इन वेझड़ाई जे हवाले सां उहो मूंखे वरी हिकिड़ो मशवरो बि हिकिड़े ॾींहुं ॾिनई। चई अदा ज़ाहिर, तव्हांजो तख़लुस जेकॾहिं मां मटायां त तव्हांखे एतिराज़ु न थींदो? मां चई कहिड़ो रखंदो तख़लुस? चई बेकस बनवासी। त मां साईं खे खिली चयो, साईं तव्हांजी वॾी महिरबानी, पर इन खां अॻु में मां पंहिंजे हिसाब सां सोचियो पिए त मां पंहिंजो तख़लुस ज़ाहिरुल मौला रखां, जीअं होॾे तालिबुल मौला आहे, मां ज़ाहिरुल मौला। त हाणे न मां उहो पंहिंजो तख़लुस रखी थो सघां, न तव्हांजो ई क़बूल थो करे सघां, छाकाणि जो पाकिस्तान टेलीविज़न ते, रेडियो ते मुंहिंजो नालो निज़ाम ज़ाहिर जे हवाले सां कुझु मशहूरु थी चुको आहे। सही। तंहिंजे करे पोइ खिलियो, चई न न सही आहे। त अॼु बि ईअं सम्झो तस्वर में साईं जो चहिरो नज़र अचे थो, कॾहिं बि मूंखां विसरंदो कोन। वॾो शाइर हो। उनजो हिकिड़ो कलाम आहे जेको मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में कराची रेडियो ते रिकॉर्ड थियो हो। ऐं उनजो मौसीक़ार हो फिरोज़दीन ॻायो मोहम्मद यूसुफ। साईं ताजल बेवस जो कलाम ॾाढो मूंखे वणंदो आहे ऐं मां तरन्नुम में कॾहिं कॾहिं गुनगुनाईंदो बि आहियां। ॿुधायो। उहो मां चओ त मां तरन्नुम में ॿुधायां या ॿिन्ही तरह ॿुधायो? ॿिन्ही तरह। बसि तरन्नुम ई थो ॿुधायां शायरी में। इहो साईं ताजल बेवस साहिब ख़िराज जी अक़ीदत थो पेश कयां। मां ख़िराज पेश करण लाइ ही सारो ज़मानो